प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब इमरान खान चयो आहे त असां मुल्की सतह ते डायलॉग लाइ तयारु आहियूं। अपोज़िशन अगरि जमहूरी तरीक़े सां तब्दीली आणणु चाहे थी पई त पोइ उहा असेंबली में बेएतमाद जी रिथ आणे। हाणे हुकूमत बि क़ौमी सतह ते डायलॉग लाइ तयारु आहे, अपोज़िशन जी बि घुराए त डायलॉग थिए, त पोइ रुकावटूं कहिड़ियूं आहिनि? अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त अपोज़िशन जे इस्तीफ़ाउनि वारे फ़ैसिले ते ख़ुदि अपोज़िशन जे अंदरि जेको आहे उहो एतिराज़ साम्हूं अची रहिया आहिनि। पी अॻवान एतिज़ाज़ अहसन जो मौक़िफ़ आहे त इस्तीफ़ा ॾियण सां हुकूमत खे फ़ाइदो थींदो ऐं इमरान ख़ान वधीक सीटूं हासिलु करे वेंदो। अॼोके प्रोग्राम में ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी सेनेटर जनाब मोहतरमा ससी पलीजो साहिबा। उन सां गॾोगॾु हूंदो डॉक्टर निसार चीमा साहब, पाण मुस्लिम लीग नून जा MNA आहिनि, ऐं जमाल सिद्दीकी साहिब पाण सूबाई जनरल सेक्रेटरी आहिनि तहरीक इंसाफ़ जा, ऐं सिंध असेंबली जा मेंबर आहिनि। मोहतरमा ससी पलीजो साहिबा, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ कयूं पिया त जॾहिं इमरान ख़ान हाणे अव्हांखे मुल्की सतह ते डायलॉग जी ऑफर करे थो पियो त पोइ अव्हां क़बूल छो न पिया कयो? महिरबानी अदा असद जी। ॾिसो, हाणे त एतिरी देरि थी वई आहे, इन आछ जे पुठियां नियत जेका आहे न उहा ओड़ी सियासी सम्झ वारी नथी लॻे। छाजे करे PDA में तव्हां ॾिसो त फुल फ्लेज तरीक़े सां तमामु मुतहरिक नमूने हर रुकावट पार कंदे मरहलेवार तहरीक जो आगाज़ करे चुकी आहे। जलसा उहे बि ज़बरदस्त जलसा उहे थियनि पिया। पहिरें जेके फैज़ में जलसा थियणा हुआ, उन खां पोइ तव्हां ख़बर आहे त घरू या लॉन्ग मार्च उन ॾांहुं, ऐं पोइ वरी इस्तीफ़ाउनि जो ऑप्शन बि जेको आहे उहो रखियो आहे PDA में, बल्कि डिसीशन वरितो आहे। हाणे उन हवाले सां पार्लियामेंट में त ख़ान साहब अचनि ई नथा न। हाणे हू चए थो त पार्लियामेंट में असां त शुरू खां ई चयो पियो त पार्लियामेंट इलाही सारी ॻाल्हि आहे, उहो ई फोरम, उहो ई मंच आहे जिते ॻाल्हि ॿोल थियणु खपे, ऐं उते जेके पॉलिसीज़ आहिनि, ख़ासि करे जेके तव्हांजे अहम इंटरनल एक्सटर्नल मामलनि ते आहिनि, उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे कलेक्टिव विज़डम सां गॾु हलणु खपे। ऐं ख़ासि करे कश्मीर जो मामिलो हुजे, ख़ासि करे पाकिस्तान खे इलाही चैलेंजिस आहिनि, ऐं मुआशी चैलेंज तमामु घणो आहे, वॾो आहे। ख़ुदि हिननि जा जेके मुआशी माहिर या जेके आहिनि हिननि जा वज़ीर एडवाइज़र, उहे चवनि था त जेकॾहिं थोरो एहतजाज में बंदि थियो या कीअं, त पोइ माना 2 महीननि खां त पोइ पघार ॾियण जी जेका आहे उन मुश्किल थी पवंदो जेके आहिनि सरकारी मुलाज़िमनि खे। हाणे सूरताल इलाही गंभीर आहे, पर जेका अपोज़िशन आहे उहा पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या मुस्लिम लीग नून, त हिननि जेको आहे हर तरह सां माना न सिर्फ़ु आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, सॼी हुकूमत खे ऑर्डिनेंस फैक्ट्री करे छॾियो आहे हुननि, ऐं जस्टिस फाइज़ ईसा खां वठी बेटनि ताईं जेके कंट्रोवर्शियल शयूं उहे आयूं आहिनि। सिंध खे त तव्हां ॾिठो त बित्सा लॻाए हर फ़ैसिलो, इवन अॼु बि बेटनि ते जेका मीटिंग थी आहे त उन में गवर्नर हाउस खां लिंक ते तव्हां ॾिठो त मीटिंग थिए पई, उन में वज़ीर आला खां का बि सलाह कोन्हे। उन्हनि खे ख़बर आहे त वज़ीर आला जे असेंबली जी अॻवानी करे पियो, जे पार्टी जी, उहो बेटनि खे रद्द करे चुकी आहे, असेंबली मां उहो अची चुको आहे, करारदाद बि अची वई आहे, बल्कि सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। हाणे सूरत इहा आहे त असां वटि रस्तो जॾहिं पार्लियामेंट ते बि हुन ताला हणी छॾिया, उहो बचियो रस्तनि जो, उन रस्तनि ते असीं आहियूं। हाणे ही कहिड़ो डायलॉग करणु था चाहिनि जंहिंमें एॾी हठधर्मी हुजे लहजन में? ऐं आउं हैरान आहियां त ख़ान साहब जी जेका टीम उन वटि सुठी अहिड़ी छो कोन हुई जेका शुरू खां ई उनखे एॾी सुठी सलाह ॾिए हा त बाबा ही सासी मामला आहिनि, सासी मामला सासी तरीक़े सां हल थियणु खपनि, रुगो ॾंडो लठ ऐं रुगो विक्टिमाइज़ेशन न बि उनजा धमकियूं, ऐं अपोज़िशन लीडर खां वठी पीपल्स पार्टी जा जेके भई माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे जेलनि में बंदि करणु, आसिफ अली ज़रदारी साहिब खां वठी फरियाद टलपुर साहिब ताईं केस जेके हलनि पिया, हिकिड़ा ख़तमु थियनि मुश्किल सां ॿिया शुरू थियो वञनि, त उन में विक्टिमाइज़ेशन जो एहतिसाब जे नाले में जेका हिननि कयो आहे उहो ख़ुदि इंटरनेशनल इदारा बि हुन जी ॻाल्हि कनि था, ख़ुदि तव्हांजी कोर्ट्स या जज साहिबान पंहिंजे रिमार्क्स में ई ॻाल्हि कनि था। इन सॼी सूरताल में जेको मीनिंगफुल डायलॉग थियणु खपे हा, उनजो टाइम जेको हाणे गुज़री वियो आहे, हाणे डायलॉग जी ज़रूरत न आहे। अच्छा जमाल साहब, वज़ीर आज़म त ऑफर कई आहे, पर अपोज़िशन चए पई त तव्हांजी नियतुनि ते उन्हनि खे शक आहे, ऐं हाणे डायलॉग जो वक़्तु गुज़री वियो आहे। असां ॾिसो, डायलॉग त सियासत में कॾहिं बि बंदि न थींदा आहिनि, ॻाल्हि केतिरी वधी छो न वञे, ऐं सियासत जो तरीक़ो बि इहो ई आहे कि इंसान खे आख़िर में विहणो पवंदो आहे, डिस्कशन में करणी पवंदी आहे। बेशक जज़्बाती ॻाल्हियूं पब्लिक जे साम्हूं जलसनि में TV ते कुझु बि थियनि, पर उनजी रियलिटी इहा ई हूंदी आहे कि अगरि कंहिं मसइले खे सॉल्व करणो आहे तव्हांखे, उनजे लाइ
बीहणो पवंदो, थर्ड पार्टी नेगोशिएट भी थी सघे थो, कंहिं माण्हू खे विच में विझी सहूलियतकारी भी कराई सघिजे थी। जी पर इन जे अलावा सियासत में को एॾो न आहे कि अगरि तव्हां चओ था त हीअ असांजा मुखालिफ़ आहिनि त बस असांखे डंडो ई कढणो आहे या उन्हनि सां रुॻो दुश्मनी करणी आहे। सियासत में दुश्मनी न हूंदी आहे। सही ॾिसो, हिन महिल जेको प्राइम मिनिस्टर जो पॉइंट ऑफ व्यू आहे उहो अपोजिशन सम्झे नथी। अपोजिशन शायदि सम्झे बि थी, पर छाकाणि त हू अपोजिशन आहे त हुननि जी मजबूरी आहे त गवर्नमेंट जी काई ॻाल्हि न आहे सम्झणी, न आहे ॿुधणी। अच्छा हिन महिल वज़ीर आज़म बार बार ये ॻाल्हि पियो करे त पाकिस्तान में जॾहिं वॾो पेंडेमिक आयो आहे उनखे मस सां ॿाहिरि निकितासीं अगस्त ताईं, त पाकिस्तान में जेका पेशेंट जी तादाद 7,000 रहिजी वई। पर पोइ 2 महीननि में जेको लापरवाही थी आहे, वरी असां 50-60,000 एक्टिव केसिस ते पहुची विया आहियूं। मां सिर्फ़ अपोजिशन सां इहो पुछणु थो चाहियां कि अगरि तव्हां इन ॻाल्हि खे इन अंदाज़ में सोचियो था कि कोरोना जी सूरत ख़राब थिए, कारोबार बंदि थिए, मईशत खे नुक़सान थिए, भले थिए त पीटीआई गवर्नमेंट परेशान थींदी, त अपोजिशन इन ॻाल्हि खे प्रेशर सम्झी प्रेशर वधाइण जे लाइ इहा टैक्टिस थी करे, त मां सम्झां थो त इहा असांजे मुल्क जी 20 करोड़ आवाम सां दुश्मनी आहे। प्राइम मिनिस्टर जो सिर्फ़ु एतिरो चवणु आहे कि कोरोना गुज़री वञे, महिरबानी करे कोरोना में थोरो एहतियात कयो। ॾिसो, अपोजिशन जी सॼी क़यादत कोविड से मुतासिर थी आहे। बिलावल साहब पाण थियो आहे, सफदर अवान साहब थियो आहे, कमर ज़मान कायड़ा, सीएम साहब सभु कोविड जे करे मुतासिर थिया आहिनि। त इहो टाइम उहो आहे जेको लीडरशिप ते स्टेज ते हूंदी, सोशल डिस्टेंसिंग बि कंदी, पर हेठि जे पब्लिक खे तव्हां इनवाइट कयो था, हुन वीचारनि जो कहिड़ो ॾोह आहे जेका कोविड जा शिकार थियनि। हिन मुल्क में अञा ताईं वैक्सीन जी का ख़बर कोन्हे त पाकिस्तान में कॾहिं वैक्सीन ईंदी। हॉस्पिटल जी कंडीशन तव्हांजे साम्हूं आहे त किथे बेड खाली आहे, किथे बेड खाली न आहे, वेंटिलेटर जी तादाद तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में केतिरी आहे। पर अहिड़ी कंडीशन में इहो मज़ाहिमती सियासत करणु मां नथो सम्झां कि कोई समझदारी जो कमु आहे अपोजिशन जो। असां त अपोजिशन खे इहो बि ऑफर कयूं था कि अगरि तव्हांखे एजुटेशन ई करणो आहे न त वैक्सीन बि अचण वारी आहे, लंडन में शुरू थी वई आहे, महीने खण में पाकिस्तान में भी अची वेंदी। असां सॼी कौम खे वैक्सीन था करायूं, 50 महीननि में इन कोरोना का जान भी छुटी पवंदी। असां 2023 ताईं किथे कोन था वञूं। तव्हां इहो तजाज कुझु ॾींहंनि खां पोइ करे वठिजो, असां तव्हांखे पूरो मौक़ो ॾींदासीं। तव्हांखे मीनारे पाकिस्तान जी, तव्हांखे जिना ग्राउंड जी, तव्हां जिते मुल्क में चाहींदो तव्हांखे इजाज़त बि ॾींदासीं। पर ही ॾुखियो वक़्तु आहे, हिन ॾुखे वक़्त में पाकिस्तानी अवाम खे अगरि बचाईंदो त असां बि तव्हांखे थैंकफुल थींदासीं। ही कौन भी तव्हांखे थैंक यू चवंदी कि तव्हां हुनखे बाइज़त कारकुन हुनखे मजबूर न कयो अचण ते। ठीक है। अच्छा डॉक्टर निसार चीमा साहब, शाहिद खाकान अब्बासी भी बार बार ये कह चुके हैं कि मुल्की सतह पे डायलॉग होने चाहिए और उसमें तमाम इदारे मुल्क। अब तो वज़ीर आज़म साहब ऑफ़र कर रहे हैं, फिर रुकावट क्या है कि आप अब वज़ीर आज़म की ये जो ऑफ़र है वो कबूल करने के लिए इनकार कर रहे हैं? नेशनल डायलॉग के लिए देखिए, उसके वो तो बिल्कुल है, ये वक्त की अहम तरीन ज़रूरत है। और उसके लिए तरीक़ेकार क्या है? तरीक़ेकार ये है कि 2 ही शख्सियात जो है वो ये इस इनिशिएटिव ले सकती हैं और इसका एहतमाम कर सकती हैं। एक ये है कि ये सदर ममलिकत जो है जी वो इस पोजीशन में है, लेकिन मौजूदा सदर ममलिकत जो है वो तो एक बिल्कुल तो एक नॉन एंटिटी बने हुए हैं। अच्छा। कोई उनका रोल नहीं है, कोई कंट्रीब्यूशन नहीं है। वो जो है अगर हुकूमत संजीदा है और तो फिर उसका तरीका ये है कि ये सदर ममलिकत की जगह पे ये मुस्ताफी और उनकी जगह पे कोई गैर मुतनाज़ शख्सियत, तमाम सियासी जमातों के इत्तेफाक राय से कोई बुजुर्ग, कोई पुराना सियासतदान, कोई रिटायर्ड जज, कोई इस तरह की शख्सियत जो है उनको सदर ममलिकत के ओहदे पे मुतफ़िका तौर पर उनके लिए उनका इंतखाब हो और वो इस तरह के नेशनल डायलॉग का एहतमाम करें जिसमें यह है कि हुकूमत के लोग भी हों, अपोजिशन के लोग भी हों, जिसमें अदलिया की क़यादत भी हो और जिसमें मुसल्लह अफवाज की क़यादत भी हो। और ये देखें, गुजारिश की है, उसकी जरूरत क्यों है? जरूरत इसलिए है कि माजी में सबसे गलतियां हुई हैं, सियासतदानों से भी, अदलिया से भी, फौज से भी। वे फॉरवर्ड ये है कि सब अपनी गलतियों का एतराफ़ करें, वो खुद इत्साबी का मुजाहरा करें, अपनी गलतियों से सीखें और आइंदा के लिए मिल बैठ कर एक नेशनल डायलॉग के जरिए मिल बैठ कर ये फैसला करें, ये तैयार करें कि आइंदा सब ने, हर फर्द ने, हर इदारे ने वो किरदार अदा करना है जिसका तयन पाकिस्तान के दस्तूर ने और आइन ने कर रखा है। और उसके लिए एक नेशनल डायलॉग की जरूरत है। अगर ये है कि हुकूमत को ये तजवीज़ मंजूर नहीं है कि सदर ममलिकत इस्तीफा दे
और उनकी जगह पे कोई गैर मुतनाज़ शख्सियत जो है वो सदर मुमलिकत के ओहदे पे वो उनको फाइज किया जाए और वो इसका एहतमाम करें। अगर ये तजवीज़ कबूल नहीं है तो दूसरा जो मुतबादिल ये है कि ये इनिशिएटिव चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को लेना चाहिए। अच्छा, कि तमाम लोगों को इकट्ठा करें, हुकूमत के लोगों को भी बिठाएं, पीडीएम के लोगों को भी बिठाएं और अपोजिशन के दीगर जमातों को, और फिर यह है कि अदलिया की क़यादत भी बैठे और मुसल्लह अफवाज की क़यादत भी बैठे और मिलकर आइंदा के लिए ये तय करें कि सब ने आइन के तहत, आइन में मुतय्यन करदा हदूद के अंदर रहकर अपना काम करना है, अपने फराइज़ सर अंजाम देने हैं। अच्छा डॉक्टर साहब, ये क्या इस बात में सदाकत है कि क्योंकि असेंबली में अब तक जितने भी बिल्स या जो भी कानून बने हैं उसमें आपको शिकस्त हुई, आपको कामयाबी नहीं हुई अपोजिशन की जमातों को, इसलिए अब अपोजिशन अब एक इंतहाई अहम और एक सख्त फैसला करने जा रही है इस्तीफ़ाओं का? क्योंकि हमने देखा FATF के मामले में या दीगर जो भी कानून साजी हुई है अब तक अपोजिशन को वहाँ पे कामयाबी नहीं हुई। नहीं, देखिए कामयाबी नाकामी की बात यह है कि ये लोग तो देखें ये कामयाब होकर भी नाकाम है। जो कई बार हम कहते हैं कि ये खुद आए नहीं लाए गए हैं, जो ये देखे कमजोर सी विसाखियों के सारे खड़े हैं, जो ये है कि वोट लेकर नहीं आए, इनको ये है कि मुसल्लत किया गया है, सिलेक्टेड हैं, तो ये है कि ये देखे कामयाब तो ये है कि वो हम लोग हाँ ये है कि मेजॉरिटी में ना हो, लेकिन कामयाब वही लोग होते हैं उनको इत्मीनान होता है अवाम का। अवाम का इत्मीनान इस वक्त अपोजिशन के साथ है। अब राह चलते किसी आदमी से पूछे कि आप हुकूमत के साथ हैं, क्या हुकूमत की पॉलिसी से मुतमिन है? देखें 2-2.5 साल में इस हुकूमत ने अवाम का जो असर कर दिया है, महंगाई के हाथों अवाम जो है अवाम का जीना मुश्किल हो गया, उनकी कमर टूट गई है, उनके सब्र का पैमाना लबरेज हो चुका है। आप किसी आदमी से पूछें, उसका यह है कि हम तो हल्के में जाते हैं तो उनका अवाम का लोगों का एक ही सवाल होता है कि PTI की हुकूमत के सजाब से कब निजात हासिल होगी। अच्छा ठीक है। तो ये कि ये देखें, दूसरी बात ये है कि जो इन लोगों को लाए हैं इस वक्त पूरी कौम जो है उनकी तो समझ में आ गया है कि ये जो है ये इस काबिल नहीं थे। अब ये है कि जिस दिन अब वो सारी कौम परेशान है, जिस दिन जो है इनको लाने वाले जो है वो भी इनसे ये मायूस हो गए और मेरा ख्याल मायूस हो रहे हैं। अच्छा। और जिस दिन उन्होंने इनकी सरपरस्ती छोड़ दी उसी दिन ये इनकी अक्सरियत अकलियत बदल जाएगी। क्योंकि ये तो बड़ी कमजोर सी विसाखियों के सारे खड़े हैं। अच्छा ठीक है। अच्छा मैडम ससी छा ॻाल्हि आहे त जॾहिं मुशर्रफ जी असेंबली हुई उन वक़्तु बि अवां असेंबली में 5 साल गुज़ारिया, अवां इस्तीफ़ाउनि वारो फ़ैसिलो न कयो। हाणे त जमहूरी दौर आहे, जमहूरी हुकूमत आहे, उन में अवां इस्तीफ़ाउनि वारो फ़ैसिलो कयो पिया। अवां हिन वक़्त ताईं चवंदा रहिया आहियो त मुल्क इन करे तरक़ी न पियो करे छाकाणि त जेको असेंबली जो टेन्योर आहे 5 साल उहो पूरो न पियो करणु ॾिनो वञे, जमहूरी हुकूमतनि खे हलणु न पियो ॾिनो वञे। हाणे अवां ख़ुदि हिकिड़ी जमहूरी हुकूमत जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो ख़तमु करण जी ॻाल्हि पिया कयो। तव्हां नथा सम्झो तव्हां जेको नैरेटिव आहे अवां ख़ुदि हुन जी नाराफ़ी पिया करियो? मुशर्रफ जो दौर त हिकिड़ो सौ सुधो उते पंहिंजे नाले सां यानी डिक्टेटरशिप वारो दौर हो न, उनमें त हुन शायदि चाहियो असेंबलियूं हुजनि ई न या कुझु हुनखे असां भॼण जो रस्तो उहो कोन पे ॾिनोसीं, इस्तेमालु कयासीं। मुशर्रफ जे दौर में रुॻो असीं असेंबलीज़ में कोन वेठा हुआसीं, हू त पंहिंजी प्रैक्टिकल जी शुरूआती उन ई असेंबली में अपोजिशन जे तमामु विक्टिमाइज़ेशन वारो असांखे यादि आहे। ठट्टो ऐं तबाकर तमामु रोज़ यानी चढ़ायूं हूंदियूं, माण्हू मारिया वेंदा हुआ नंढी ज़िलनि जा, तमामु हालत ख़राबु असां मूंखे यादि आहे। त उहो त हिकिड़ो सफोकेशन वारो दौर हो ऐं मथे टपो बि लॻो त हिकु डिक्टेटर वारो दौर आहे ऐं रस्तनि जो बि असां सॼो वारो जेको आहे उहो बि इख़्तियार कयोसीं ऑप्शन। पर हिते जेका आहे सूरत मथां सिविलियन लॻी पई आहे त बाबा हीअ हुकूमत आहे, उनमें सभु शयूं गैर सियासी बि थियनि ऐं गैर जमहूरी थियनि पियूं ऐं गैर आइनी थियनि पियूं। अच्छा। जीअं बेटनि वारो मिसाल ॾिनोसीं। ऐं उन खां सवाइ जेके बि हींअर फ़ैसिला थियनि पिया उनमें तव्हां ॾिसो ख़ुदि जेके हाई कोर्ट जी तरफ़ां अचनि पियूं मुख़्तलिफ़ जजमेंट जेके हिननि अणचूंडियल खया आहिनि पंहिंजा मुशीर, ऐं उन्हनि जा नैब जे हवाले सां बि जेको आहे उन्हनि ते नोटिस अचनि पिया, उन्हनि खे त घर भेड़ो थियणु पियो फौरन। पर उहा सॼी फौज ज़फ़र बोझ जेका फ़ैसिला करे पई वेठी आहे जिन जो ख़ुदि विजन को बि न आहे ऐं मुआशरत खे उन्हनि किथे पाकिस्तान जे पुॼायो आहे। GDP हाणे मूंखे ख़ुदि माना असांखे सुठो ई थो लॻे त पाकिस्तान जे हवाले सां असीं के नाकामियुनि वारा के शयूं ॻणायूं। असीं चाहियूं था त पाकिस्तान मज़बूत थिए, पाकिस्तान जो इस्तेकाम थिए ऐं पाकिस्तान जा उहो तॾहिं थींदो जो सभु सेडेटिक यूनिट सभई माण्हू
सभई माण्हू जेको उन्हनि खे इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं आहे त उन्हनि खे पंहिंजा इंसानी हक़ बि मिलनि, हक़नि जी वायलेशन न थिए, आइन जी वायलेशन न थिए, सूबनि जी जेका हक़े आत्मियत आहे, तयारी आहे, जिते वॾी मुश्किल सां तरमीम जहिड़ी जेके आहिनि हेॾा वॾा रिफॉर्म्स पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी जेको आहे जमायतनि पंहिंजे सुठाइनि ऐं ग़लतियुनि मां सिखी हिकिड़ो आइन खे हिकिड़ो पूर्ण तरीक़े सां कोशिशि कई त पाक कजे डिक्टेटरशिप वारी शयुनि मां। हाणे हिननि जो पहिरियों ॾिसो फैसले में पंहिंजी छा पिया कनि त हिननि जी अची वञे मेजॉरिटी मार्च में त ही माना जेके उहे गैर अवामी, गैर जमहूरी ऐं गैर आइनी फैसला जेके आहिनि उहे उन्हनि खे ठपो हणी सेनेट जो ऐं उन्हनि जो हालत केॾो वॾो ख़दशो आहे। अञा हू आइनी कोन उन में हुते चइनि माण्हुनि जे उन ते अक्सरत ते उन्हनि जी जेका हुकूमत आहे क़ौमी असैम्बली में कोरम असांखां सवाइ अपोजिशन खां सवाइ पूरो बि न आहे। सेनेट में तव्हां ॾिसो त हिन रुॻो ऑर्डिनेंस माना ले बि नथा कनि, जीअं बेटनि वारो अञा ताईं ले कोन थियो, असां रेगुलेशन जी ख़िलाफ़, पर ही ले कोन पिया कनि त जीअं हुनखे डप आहे त इन जे डप खां पार्लियामेंट ऐं अहिड़ी ॿियूं जी कानून आहिनि जिन राह में असीं रुकावट थी सघूं था त हू माना मतलब पोइ जेको शेख रशीद पियो ॻाल्हि करे ससी साहिबा जेका शेख रशीद पियो ॻाल्हि करे त अपोजिशन जो सॼो ज़ोर मार्च में सेनेट जी इलेक्शन ते आहे त उहो कंहिं बि तरीक़े सां चवनि था त सेनेट जी इलेक्शन ते जेका आहे उहा असरअंदाज़ थिए, पोइ इहा ॻाल्हि सची आहे? उहो हिकिड़ो माना तव्हांखे मिसाल ॾिनो वारी ॻाल्हि बि जेका आहे उनजो अहम जुज़ ज़रूरु आहे त तव्हां जा ॿई हाउसिस गैर माण्हुनि जे हवाले यरगवाल थी वञनि, हाईजेक थी वञनि, उते सिंध दुश्मन नज़र सूबनि जी दुश्मनी वारी जेके आहिनि उहे अची वञनि कानून साज़ियूं, उते गैर जमहूरी माण्हू अची वञनि, उते हाइब्रिड रिजीम जी बिल्कुलु 100% जेको आहे रिफ्लेक्शन में उते हर शइ जेका आहे गैर अवामी थिए ऐं पाकिस्तान जी तरक़ी त हुन में न थिए बि न। पोइ माना तव्हां हर शइ सिलेक्टेड तरीक़े सां पोइ पार्लियामेंट में जेको अॻ में खणी वेठा आहिनि त पार्लियामेंट जी पोइ हुअण या न हुअण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? असीं चाहियूं था त हर शइ खे लेवल प्लेइंग फील्ड हुजे। अपोजिशन जेको तव्हांजे पार्लियामेंट हेॾो वॾो मैंडेट खणी आया आहिनि, ईअं त कोन वेठा आहियूं, असांजा बि ओतिरा माण्हू न 1 करोड़ प्लस उन्हनि वोट कया आहिनि त अपोजिशन जी ॿिन्ही जमायतनि ऐं सभिनी जो मिलायो त हुननि खे त वोटनि खां असांजो वधीक थो अॻु थिए न जेके वोट पिया आहिनि त उन लिहाज़ खां त ॾिसो त माण्हुनि जूं जेके असां मां यानी त अपोजिशन मां वॾी उमेदूं आहिनि ऐं पीडीएम उन हवाले सां हुननि 11 पार्टीज़ जो इत्तेहाद आहे, इहा ख़ुदि हिकिड़ी वॾी ऐं सम्झां थी सघ आहे ऐं उन मां ही हुकूमत ख़ौफ़ज़दा आहे, फ्रस्ट्रेशन में अची वई आहे। हाणे अञा उन फ्रस्ट्रेशन में हू बहाना तव्हां ॾिठो मुल्तान वारी हेॾी रुकावट जे बावजूदि उहो जलसो थी वियो ही न पोइ हफ़्तो केतिरियूं थियूं छा थियूं पर जलसे जी माना हफ़्ते ताईं उहो माना सेलिब्रेशन पई हुई। पर हाणे लाहौर में जेके रुकावटूं वधियूं आहिनि इन मां त हिननि खे बि जनवरी में पंहिंजो ही सम्झनि पिया त सिंध ही शायदि हुकूमत जो बरक़रारी जो ॾिसी कोन सघंदा। ठीकु आहे। अच्छा जमाल साहब, हिन वक़्तु त वज़ीर आज़म साहिबु चवे थो त नेशनल सतह ते डायलॉग थियणु घुरिजे, पर जॾहिं अपोजिशन इहा ॻाल्हि पई करे त बाबा मैशत ते अचो त मिसाक मैशत कयूं, कश्मीर जे मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं, FATF जे मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं, ॿिया के मुल्की सतह जा मामला आहिनि उन्हनि ते वेही ॻाल्हि ॿोल कयूं त उन वक़्तु तव्हां इनकारी पिया कयो। हिन वक़्तु छाकाणि त PDM जी मूवमेंट उहो डेकोरम जोड़ियो आहे, उहा उन सतह ते पहुची आहे जिते तव्हां सम्झो पिया त हिन वक़्तु तव्हांजी हुकूमत जेका लुॾण वारी आहे उन करे पोइ मां डायलॉग जी ॻाल्हि पिया कयूं। पहिरियों त मां तव्हांजे हुन सवाल जी ॻाल्हि कंदुमि जेको तव्हां मुंहिंजी भेण सची सां कयो ऐं ॾाढी ख़ूबसूरती सां हुन जवाबु गोल करे ॿी टी ॻाल्हियुनि जी तरफ़ तव्हांखे वठी वई। सवाल त आसान हो कि अगरि तव्हां जमहूरी पार्टी आहियो ऐं उन महिल जॾहिं तव्हांखे टेनवर पूरा न मिलंदा हुया त तव्हां बि इन ॻाल्हि जे हक़ में हुयो कि जमहूरी पार्टी खे जमहूरी अंदाज़ में 5 साल पूरा करणु खपे। अच्छा जॾहिं तव्हां ॿई पार्टी पंहिंजा 5 साल पूरा करे हाणे अगरि 2018 में तव्हां ॿिन्ही खे हुकूमत न मिली आहे, कंहिं टी पार्टी खे मिली आहे त तव्हां सिर्फ़ु इन ॻाल्हि जी कोशिशि पिया कयो त कीअं बि करे बसि हिन हुकूमत खे डिस्टेबलाइज़ कयूं, हिन हुकूमत खे कमज़ोर कयूं, चाहे वजह कुझु बि हुजे पर असां हिननि खे हलणु कोन ॾींदासीं। मां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेको अपोजिशन जो ख़ौफ़ आहे न, उहो अपोजिशन जो ख़ौफ़ सिर्फ़ु इहो आहे कि हुननि खे इहो पूरो यकीन आहे कि इमरान खान उहो माण्हू आहे जेको कंहिं बि नाजाइज़ ॻाल्हि में इन्हनि सां गॾु न वेहंदो, न हथ मिलाईंदो, न हिननि जी ॻाल्हि मंझंदो। त सौ सिधो अल्फाज़ में इहो आहे त हिननि ॿिन्हिनि खे NRO कोन मिलंदो। इन्हनि खे यकीन जॾहिं थी वियो आहे तॾहिं ई एतिरी एक्सट्रीम ते आया आहिनि कि हाणे को ॻाल्हि ई कोन थींदी, हिन माण्हू सां को रिहाइश जी उमेद ई कोन्हे त भला पोइ जहिड़ो ई सही। त बेसिकली हिननि जो मक़सदु सिर्फ़ु पंहिंजी क़यादत खे बचाइणु आहे, मुल्क सां क़ौम सां हिननि जो को वास्तो कोन्हे, मुल्क वञी गॾ में पए, अवाम वञी जाननि में वञे, हिननि जो कहिड़ो वास्तो 22 करोड़ अवाम सां। एतिरा अगरि ख़ैर ख़्वाह इहे हुया पंहिंजे टेनवर में पंहिंजी कारकर्दगी तो ॿुधाइनि न
हाँ इन मुल्क में इन कोविड की बदतरीन हालात में जैसे पूरी यूरोपियन मार्केट क्रैश थी हुई है, पाकिस्तान का इकोनॉमिक इशारा था ॾिसो केतिरा स्टेबल आहिनि। पाकिस्तान जे इन कंडीशन में भी टेक्सटाइल इंडस्ट्री के प्रोमोट कयो आहे, कंस्ट्रक्शन इंडस्ट्री के पैकेज ॾिनो वियो आहे। एहसास प्रोग्राम जे तहत 100 अरब का वधीक कैश गरीब अवाम के विरायो वियो आहे, जंहिंमें 60 अरब रुपया कैश सिंध जे अवाम के विरायो वियो आहे। प्रैक्टिकली कम तो थिए पियो, इन मुश्किल टाइम में भी सब कुछ थिए पियो ऐं इंशाअल्लाह ताला ॾुखियो वक़्तु आहे, इहो ॾुखियो वक़्तु भी निकिरी वेंदो। पाकिस्तान जी इकोनॉमी इंशाअल्लाह ताला इन ॾुखे वक़्त में जॾहिं एतिरे बहितर अंदाज में हले थी तो सुठे टाइम में भी पाकिस्तान जी इकोनॉमी तरक्की कंदी ऐं इंशाअल्लाह ताला इन्हनि जे अखियुनि जे साम्हूं ई इन मुल्क खे स्टेबल करे बि ॾेखारींदा। हीअ हर कोशिश करनि था त 2021 जे इलेक्शन में असरअंदाज थियण जे लाइ सॼो पतो इस्तीफ़नि जी ॻाल्हियूं, इहे सभु ॻाल्हियूं वाकई इन जे करे आहिनि कि 2021 में मेजोरिटी पीटीआई खे मिली वेंदी, उन खां पोइ काॾे वेंदा जॾहिं ॿई वान पीटीआई जी मेजोरिटी में हूंदा, उन्हनि जी त हिते किथे बि कोन हलंदी। ही सिर्फ़ पंहिंजे डिफेंस जे लाइ सॼी क़ौम खे मराइनि था कोरोना में, सिर्फ़ पंहिंजी ज़ात जो हिननि जो इंट्रस्ट आहे, क़ौम जो इंट्रस्ट कोन्हे। इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो त 2021 जो इलेक्शन बि थींदो, ठीक उन मेजोरिटी पे असांखे मिलंदी ऐं हिननि मां हिकिड़ो माण्हू बि इस्तीफ़ो कोन ॾींदो। अच्छा। मां तव्हांखे अॼु थो ॿुधायां। न पर तव्हां एॾे एतमाद सां कीअं था चओ, जमाल साहिब एॾे एतमाद सां कीअं था चओ, अपोजिशन वारनि त पंहिंजो इस्तीफ़ा मोकिले छॾियो पंहिंजी क़यादत? असल में ॻाल्हि इहा आहे कि हिननि ॿिन्हिनि पार्टी जे माण्हू खे पंहिंजो इमाम ठाहियो आहे न, उहो ई इमाम असेंबली में ॿिन्ही पार्टियुनि खे करप्ट करार ॾेई चुको आहे, उहो आहे फज़लुर रहमान। अच्छा। फज़लुर रहमान खे पंहिंजो हिननि इमाम ठाहियो आहे, पाण उनजे हथ ते बैत करे सियासत इमरान खान जे ख़िलाफ़ करनि था। पर फज़लुर रहमान ज़ाहिर पर्सनल आहे हुनजी इमरान खान जा, इमरान खान हुनखे मञियो ई कोन कॾहिं ज़िंदगी में, हू त साफ़ दिलि जो माण्हू आहे, जंहिंखे न मञंदो आहे त पोइ न मञंदो आहे त भई माण्हू कैपेबल ई कोन्हे। तो ही बेसिकली बुग़्ज़ इमरान खान में सब कुछ थिए थो। इमरान खान इन मुल्क में इंशाअल्लाह ताला 2023 ताईं वेठो भी हूंदो, कानून साज़ी भी कंदो, करप्ट माण्हुनि खे झलंदो भी ऐं हिन मुल्क जे अवाम खे दिलवर भी कंदो। ठीक है। अच्छा, इन्हनि वसूल साइन करे थो चवां कि इस्तीफ़ा कोन ॾींदा, इन्हनि खे अगरि इस्तीफ़ो ॾियणो आहे न, स्पीकर जे नाले खत लिखनि न। अच्छा। लिखनि न स्पीकर जे नाले, सभु जा सभु इस्तीफ़ा ॾियनि। तव्हांखे हिकिड़े हफ़्ते में इलेक्शन कमीशन का शेड्यूल तव्हांखे इंशाअल्लाह ॾेखारींदासीं जिमनी इलेक्शन जो, ॾियनि हिम्मत तो करें इस्तीफ़ा ॾियण जी। अच्छा ठीक है, ठीक है। अच्छा डॉक्टर निसार चीमा साहब, एक बात तो ये कि अब आप हुकूमत के खिलाफ इसलिए हैं क्योंकि वो कारकर्दगी वो डिलीवर नहीं कर पा रहे, लेकिन जो आप पहले कहते आ रहे थे कि क्योंकि ये सिलेक्टेड है, अब आपके नैरेटिव में चेंज क्यों आया है कि पहले आप कह रहे थे कि सिलेक्टेड है, काबिल कबूल नहीं है, और अब आप कारकर्दगी की बुनियाद पे बात करते हैं? ये है कि ये सिलेक्टेड तो थे, पहले दिन से हमें पता था, इलेक्शन से पहले ही जो रिगिंग शुरू हो गई थी, प्री पोल रिगिंग, उससे भी अंदाजा हो गया था कि इनको लाने की कोशिश तैयारियां हो रही हैं। लेकिन इसके बावजूद जमहूरी कदरों के फरोग के लिए हमने बर्दाश्त किया कि चले ये टेन्योर अपना पूरा कर लें। हम ये है कि अगर कि हमें पता था कि ये सिलेक्टेड है, ये खुद आए नहीं लाए गए हैं, जिस तरह मैंने गुजारिश की, इसके बावजूद हमने कहा कि हम इनको बर्दाश्त कर लेंगे ताकि जमहूरी इदारे मुस्तहकम हो। लेकिन ये है कि ये जो कि इन्होंने कारकर्दगी इनकी सिफर है, चूंकि इनकी जो है इन्होंने डिलीवर नहीं किया, चूंकि अवाम के ऊपर इन्होंने मजालिम के पहाड़ तोड़ दिए महंगाई की शक्ल में। अब ये है कि पूरी कौम यकसू है कि इनका मजीद मुसल्लत रहना इक़्तिदार पे वो जो है वो मुल्क और कौम के मफाद में नहीं है, इनका रुखसत हो जाना जो है वही मुल्क और कौम के मफाद में है। अच्छा डॉक्टर साहब, क्या ये हकीकत है कि क्योंकि हमने देखा है कि सेनेट के इलेक्शन में जिस तरह से आपके मेंबरान जो है उन्होंने वोट जो है किसी और में, जब आप बेतमाद की रिथ लाए थे सेनेट के चेयरमैन के खिलाफ तो उनका वोट कहीं और चला गया, इसलिए आप अब कौमी असेंबली में जो है वज़ीर आज़म के खिलाफ बेतमाद की रिथ नहीं ला रहे क्योंकि आपको अपने मेंबर्स पे जो है वो यकीन नहीं है कि कल उनका वोट कहीं और न चला जाए? नहीं, ये बात नहीं है। देखिए, चंद लोग इस तरह के होते हैं, कोई बात नहीं है, वो मसला नहीं है। मसला ये है दो चीजें, एक तो मैंने जिस तरह गुजारिश की कि ये हम इसके बावजूद कि हमें पता था कि ये अवाम के मुंतखब नुमाइंदे नहीं हैं, तो इनको मुसल्लत किया गया है। अगर ये डिलीवर करते, अगर अवाम के ऊपर जुल्म न ढाते महंगाई की शक्ल में, अवाम को कोई रिलीफ देते गरीब लोगों को, तो फिर ये है कि फिर इनको बर्दाश्त कर लेते, इनका टेन्योर पूरा हो जाता है, इनको टेन्योर पूरा करने की हम बोले दे देते। लेकिन अब तो ये है कि कौम के साथ जुल्म है, कौम के साथ नाइंसाफी है अगर ये कि इनको मौका दिया जाए। कौम का इन्होंने जीना मुश्किल कर दिया है, अब इनको मजीद भी है कि इनका मुसल्लत रहना किसी तो और भी ये जो है पाकिस्तान और पाकिस्तानी कौम के मफाद में नहीं है। ये जितनी जल्दी रुखसत हो जाए
उतना ही मुल्क कौम के लिए बेहतर है। देखें, मईशत समेत हर शोबा इन्होंने तबाह करके रख दिया है। अच्छा, आप किसी चीज की कीमत देखें। लेकिन डॉक्टर साहब जमाल साहब तो कह रहे हैं कि टेक्सटाइल में, कंस्ट्रक्शन के शोबे में बड़ी रिकॉर्ड कामयाबी हासिल की है हुकूमत ने, इस कोविड के दौरान बड़ी रिकॉर्ड कामयाबी हासिल की है। इनके रिकॉर्ड आपके सामने है, इनके रिकॉर्ड देखें, झूठे इल्जामात के रिकॉर्ड, झूठे वादों और झूठे दावों के रिकॉर्ड, 1 करोड़ नौकरियां, 50 लाख घर किधर गए, देखें यू-टर्न के रिकॉर्ड, अपनी करेंसी को बेकदर करने के रिकॉर्ड, देखें डॉलर कहां से कहां चला गया, ये देखें इनके तो रिकॉर्ड बड़े बेशुमार में कायम किए हैं, इसमें कोई शक नहीं। और आवाम ने भी, कौम ने भी तैयार कर लिया है, उन्होंने भी एक नया रिकॉर्ड कायम करना है। देख लीजिएगा कि ये भी एक नया रिकॉर्ड है कि हमारी तारीख में जितनी जल्दी ये हुकूमत जो है, ये पार्टी आवाम की नजरों से गिरी है, जिस तरह से इन्होंने पाकिस्तानी करेंसी को गिराया है, उससे ज्यादा ये जो है ये खुद आवाम की नजरों से गिर गई है। और आवाम ने तैयार कर दिया कि अगले इलेक्शन में उनको एक नया रिकॉर्ड कायम करेंगे और पीटीआई को निशान इबरत बना के रख देंगे। अच्छा, लेकिन हुकूमत कह रही है, अब तो जमाल साहब ने भी ये फरमाया है कि आप 2 महीने रुक जाएं, वैक्सीन आ गई है, पूरी कौम को वैक्सीन करा दें, उसके बाद आप और मैदान। देखिए, ये आम पब्लिक परसेप्शन ये है, आप किसी आदमी से पूछ ले, वो कहेगा कि कोरोना बिलाशुबा खतरनाक वबा है, लेकिन पीटीआई का जो अदाब है, हुकूमत का जो है, वो कोरोना से बहुत ज्यादा खतरनाक है। वजह ये है कि कोरोना के मुतासिरीन तो चंद हजार या मैक्सिमम चंद लाख हैं, जबकि पीटीआई का जो अदाब है, ये हुकूमत की शक्ल में जो मुसल्लत है, उसके मुतासिरीन तो 22 करोड़ अवाम है। अच्छा, फिर ये है कि दूसरा फर्क ये है कि ये कोरोना के जो वबा है, उसकी मोर्टेलिटी रेट, उसका अल्लाह का शुक्र है कि बहुत कम है, ज्यादा नहीं है हमारे यहाँ। लेकिन पीटीआई का जो अदाब है, ये तो बहुत ज्यादा लीथल है, बहुत मोहलिक है, जानलेवा है, लोग खुदकुशियों पे मजबूर हैं। अच्छा, एक और फर्क ये है कि देखें, कोरोना में अगर खुदा न खास्ता को मुब्तला होता है, तो उसके बाद अगर वो सेहतयाब हो जाता है, तो मुकम्मल तौर पर सेहतयाब हो जाता है, कोई आफ्टर इफेक्ट नहीं है, रेजिडुअल इफेक्ट जिन्हें कहते हैं, वो कोई नहीं है। जबकि ये पीटीआई का जो अदाब है, आज अगर इससे निजात हासिल भी हो जाए, तो इसके नताइज जो है, इस अदाब के जो खतरनाक नताइज है, पता नहीं कब तक ये कौम भुगतती रहेगी। अच्छा, ठीक है। इस लिहाज से, हर लिहाज से ये पीटीआई का अदाब जो है, कोरोना की वबा से बहुत ज्यादा खतरनाक है। अच्छा, ठीक है। अच्छा मैडम सची साहब, एक इस्तीफ़ाउनि वारो फ़ैसिलो कयो आहे, पीडीएम जी क़यादत इस्तीफ़ाउनि वारो फ़ैसिलो कयो, अवां जी पार्टी उन जी मुखालफ़त कई पे, अवां जी पार्टी जे अंदरि हिकु क़यादत आहे, उहा सम्झे पई त इस्तीफ़ाउनि वारे फ़ैसिले सां हिकु त हुकूमत खे फ़ाइदो थींदो, ऐं ॿियो जॾहिं बाई इलेक्शन थींदियूं त उन में इमरान ख़ान तमामु घणियूं सीटूं हासिल करे वेंदो। एहसन हिन जी मुखालफ़त पियो करे, त अवां जी पार्टी हिकिड़ो फ़ैसिलो पई करे, अवां जे अंदरि हिकु मुखालफ़त पई अचे, उनखे कीअं मोड़ींदो अवां? न मुखालफ़त को था कनि, पीटीआई में ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सरबराही जेका कमेटी आहे, उन में जेका नुमाइंदगी आहे, चेयरमैन बिलावल साहब बि पाण कनि था, वेहनि था स्टेयरिंग कमेटी में, असांजा जेका सीनियर उन में आहिनि, त उहो फ़ैसिलो जेको पीटीआई में ठही असांजी पीपल्स पार्टी जी एपीसी जे नतीजे में हुई, तव्हांखे यादि आहे, त पीटीआई में जेको बि असांजी फ़ैसिलो थियो आहे, उनखे गॾु खणी असीं पिया। बिल्कुलु फ़ैसिलो थियो आहे इस्तीफ़ाउनि जो, जॾहिं क़यादत जेका आहे हुकुम कंदी, त उन ॾींहुं जेके आहिनि इस्तीफ़ाऊं सभु गॾु थी, उहे स्पीकर ॾांहुं वटि जेके उहे हली वेंदियूं। एहसास साहब सीनियर असांजे पार्टी जा अॻुवान आहिनि, ऐं सीसी जी मीटिंग में बिल्कुलु जॾहिं ॻाल्हि ईंदी, त एहसास साहब उन ई फ़ैसिले खे मान ॾींदा ऐं फॉलो कंदा, जेका सीसी जी फ़ैसिलो हूंदो ऐं बिलावल साहब ज़ाहिरी जो हूंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो ऐं चेयरमैन बिलावल साहब उहो ई ॻाल्हि करे। भला हिकु सिंध जे माण्हुनि अवां खे मैंडेट ॾिनो आहे, सिंध हुकूमत खे मैंडेट ॾिनो आहे, त छा इमरान ख़ान जी मुखालफ़त में अवां सिंध हुकूमत मां बि इस्तीफ़ा ॾींदव, सिंध जा जेके असेंबली मेंबर आहिनि उहे बि इस्तीफ़ा ॾींदा, ऐं तव्हांखे हिकु मैंडेट ॾिनो आहे सिंधी माण्हुनि, उहो मैंडेट बि तव्हां ख़तमु कंदव इमरान ख़ान जे मुखालफ़त में? जमहूरी जेके तहरीकूं हूंदियूं आहिनि, उन में पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नशा नुक़सान वॾे हासिलात लाइ उहे खणणा पवंदा, रिस्क खणणा पवंदा आहिनि। हाणे हिन में जेको आहे, जीअं असीं 11 पार्टियुनि सां गॾु वेठा आहियूं, असीं को सोलो फ्लाई कोन पिया कयूं न। हाणे हिन हवाले सां पीटीआई में ते हिकिड़ो फ़ैसिलो थी चुको आहे, पर उनजी नोयत, उनजी डेट, उहा जेका आहे तव्हां ख़बर आहे, उन ते वर्किंग हले पई। ईअं जी मीसा के पाकिस्तान ते बि उनजी फाइनल फेज़ में आहे कमु, ऐं
13 दिसंबर ते लाहौर वाले जलसे जी इलाही रुकावटूं जलसे जे हवाले सां तव्हां ख़बर आहे त हींअर पाकिस्तान में पाणी छॾण खां वठी अॼु त तव्हां ॾिठो त कंटेनर जेके बीहारिया विया आहिनि मुल्तान मां गिरफ़्तारियुनि जे लाइ जेको छापा भाया पिया वञनि आसपास ते जेके ज़िलई आहिनि ऐं पार्टी जा ॿिया अॻुवान आहिनि उते जा लोकल ऐं ॿिया बि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सीनियर जे ख़िलाफ़ त जेको आहे उहो केस दाख़िल कया विया आहिनि पर्चा कटिजी विया आहिनि FIR वग़ैरह पर गिरफ़्तारियुनि जे हवाले सां सुभाणे खां ढिलल त आहिनि न छाजे करे इहे 11 पार्टीज़ जी जेका आहे इतिहाद उन में असीं हेतिरी कंट्रोवर्शियल जेके बनाइण जी कोशिश जेके हिन जे तरफ़ां कई पई वञे ऐं मीडिया में बि तव्हां ॾिठो आहे त इलाही जेके उहे एलिमेंट्स जेके प्रो PTI आहिनि बार बार उहो डेंट विझण जी कोशिश पिया कनि पर इतिहाद उहो पंहिंजी जाइ ते न सिर्फ़ु ॼमियल आहे पर अॻियां वधे पियो। हाणे इन्हनि में तव्हां सिंध बिल्कुलु जे माण्हुनि मैंडेट ॾिनो आहे पर सिंध जा माण्हू असांखे उहो बि उमेद कनि था त गैर जमहूरी गैर आइनी शयुनि की जेका आहिनि असीं उन्हनि जी मुखालफ़त करियूं ऐं उन हवाले सां ऐं मुंहिंजे भाउ जे हवाले सां वॾियूं हामूं हयूं अदा असांजो हींअर ॻाल्हि कई जमाल साहब बिल्कुलु पर आऊं ॿुधाइण चाहियां त PTI ॿिनि सालनि में उनखे वॾो स्पेस हो ऐं काफ़ी कुझु करे सघनि पर उथड़ शर्त उन नंढनि सूबनि खे जेको आहे उन दीवार सां लॻाइण शुरू उथड़ शर्त अहिड़ी तरमीम खे रोल बैक करे उथड़ शर्त उन्हनि अपोजिशन लीडर खां वठी ख़ुशी शाह साहब ऐं ॿियनि ते जेलनि में विझणु शुरू कयो त उन हवाले सां हुननि आइन जी वायलेशन जेके अलॻि आहिनि ऑयल ऐं गैस ऐं NFC जे हवाले सां फैसला कया आहिनि उहे ख़ुदि महांगाई जे हवाले सां आम माण्हू जेको आहे बेज़ार थी चुको आहे त हाणे सिंध जो माण्हू बि ईअं कोन चवंदो हूंदो त गैर जमहूरी ऐं रबड़ जो स्टेप हुजे हिकिड़ो पार्लियामेंट ऐं उनमें असांजो को जेको आहे न हुजे ऐं पोइ बि वेठा हुजूं त उन लिहाज़ खां पोइ इहे बेईमाना मीनिंगलेस इहे फॉर्म थी वेंदा हिनखे ज़रूरी आहे त असीं उन लाइ जेको आहे मैदान में हुजूं ऐं हीउ मरहलो जेको आहे ॾाढो चैलेंजिंग ज़रूरु आहे पर PDA में पंहिंजी पूरी जेको आहे पॉलिटिकल स्ट्रेंथ सां ऐं को गैर आइनी कदम असीं कोन था खणूं असांजो एहतजाज करणु आइनी जेको आहे उहो हक़ आहे ऐं पीसफुल एहतजाज में असीं आहियूं पाण धरणा आया हुआ उहो तव्हांखे यादि न आहे हिननि खे यादि कोन्हे यादि आहे न उन्हनि वरी आख़िर में उन्हनि कीअं उन्हनि चयो हाणे इस्तीफ़ा वापसि करायो वञे हाणे ईअं थी वञे फलाण थी वञे त ज़ाहिरी ॻाल्हि जे लाइ पंहिंजूं जेके शयूं हुननि जे फ़ाइदे लाइ उहो त ठीकु आहे हीअ त हिकिड़ो PDA में त उहे पार्टियूं आहिनि जिन वाक़ई कुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि जेलूं कयूं आहिनि आसूं जेके ॾिठियूं आहिनि ऐं कोड़ा ॾिठा आहिनि। ठीकु आहे अच्छा जमाल साहब हिकु ॻाल्हि इहा त जेका ॻाल्हि डॉक्टर निसार चीमा साहब कई त कोरोना त आहे यकीनन आहे पर अव्हांजी हुकूमत कोरोना खां वधीक ख़तरनाक आहे कोरोना में त माण्हू सर्वाइव करे सघंदो बल्कि अव्हांजी हुकूमत रही त शायदि सर्वाइव करण बि ॾाढो ॾुखियो थींदो ऐं ॿी ॻाल्हि जेका मां ॻाल्हि कई त असां सॼी क़ौम खे वैक्सीन कंदासीं हिन वक़्तु ताईं त असां ॾिठोसीं त वफ़ाक़ी हुकूमत माण्हुनि खे मुफ़्त में जेका टेस्ट आहे उहा प्रोवाइड बि नथी करे त पोइ अव्हां सॼी क़ौम खे वैक्सीन कीअं कराए सघंदा? ॾिसो इहे सभु सियासी ॻाल्हियूं आहिनि ऐं हिननि खे अवाम जी फलाह बहबूद तहफ़ुज़ अवाम जी ख़िदमत सां हिन जी ॻाल्हियुनि जो को तालुक़ कोन्हे ही सिर्फ़ु पॉइंट स्कोरिंग आहे त वफ़ाक़ी हुकूमत ईअं न कंदी वफ़ाक़ी हुकूमत उहे न कंदी हाणे तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त ही माज़ी जी हुकूमतूं जेकी 11 जमातूं वटि गॾु थी वेठी हुअनि बशमूल पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब हुनजो अॻुवान बि वेठो आहे छा माज़ी में हिननि हिक ॿिए जे बारे में जेको कुझु बि ॻाल्हायो आहे अॼुकल्ह सोशल मीडिया में ॾाढो कॉमन आहे त शहबाज शरीफ चए थो मैं जवानी का पेट फाड़ दूंगा फजलुर रहमान कहे तो ये चोर है ये लुटेरे है फजलुर रहमान सॼी ज़िंदगी औरत जी हुक्मरानी की मुखालफ़त कई वो सब क्लिप्स अॼुकल्ह ॾाढा फेमस आहिनि फेसबुक ते त अवाम इन्हनि जो असल चेहरो ॾिसी चुकी आहे ऐं जंहिंखे ख़बर न हुई उन्हनि सोशल मीडिया जे थ्रू हिननि जो माज़ी हिननि जो असल चेहरो सभु ॾिसी छॾिया आहिनि ऐं उन्हनि खे पूरो यकीन थियो आहे त इहे सभु इन करे गॾु थिया आहिनि जेको वज़ीर आज़म इमरान ख़ान चवंदो आहे जेको वज़ीर आज़म जो बयानियो आहे उहो बिल्कुलु दुरुस्त आहे त ही सिर्फ़ु इन ख़ौफ़ में गॾु थिया आहिनि त इन्हनि जे ख़िलाफ़ माज़ी जी करप्शन जी को कानूनी कार्रवाई न थिए। अच्छा त इहे अगरि इन्हनि जी जेकी ख़्वाहिश ख़ुशफ़हमी आहे त अवाम इन्हनि खे एप्रिशिएट थी करे त अवाम बिल्कुलु एप्रिशिएट नथी करे इन्हनि खे इन मुश्किल टाइम में कोविड जे जेको ही जलसनि में पब्लिक गैदरिंग में माण्हुनि खे गॾु करनि था अॼु वज़ीर आज़म शाम में मुल्तान जे कंपेरिज़न तव्हांखे ॾिना आहिनि जीबी जा कंपेरिज़न तव्हांखे ॾिना आहिनि त हुते कोविड छा हो ऐं हिननि जी जलसनि जी रिलीजन्स खां पोइ हुते कोविड जो रेशो केतिरो थो वधे मां त हिकिड़ी सिर्फ़ु जेन्युइन कैलकुलेशन शेयर करण थो चाहियां कि अगरि तव्हां वाकई हिन मुल्क जा ख़ैर ख़्वाह आहियो
तो कुझु ॾींहंनि जे लाइ पंहिंजी हिन एक्टिविटीज़ खे सस्पेंड कयो। ठीकु। ऐं सियासत त सॼी ज़िंदगी जी ॻाल्हि आहे न। ठीकु। मां त सम्झां थो त जेतिरो पैसो अपोजिशन पंहिंजे जलसनि में रेलियुनि में लॻाए थी हुकूमत जे ख़िलाफ़, इन सभु पैसनि जी अपोजिशन अगरि वैक्सीन परचेज करे पंहिंजे वर्करनि खे लॻाए, इन्हनि खे तयारु करे अॻियां एजुकेशन जे लाइ, त ही हूंदो क़ौम का भलाई। अगरि अपोजिशन खे पैसो ख़र्च करणो आहे। अच्छा, ठीकु। बाक़ी कोविड-19 ऐं 18 जी ॻाल्हियूं जेका कंदा आहिनि, मां उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो ई पैगाम ॾींदुमि त कोविड-19 का वैक्सीन सां ख़तमु थी वेंदो सेलेक्टिव, सॼी दुनिया खे छुटकारो मिली वेंदो। पर जेके ही 18 चवंदा आहिनि न, मां पूरे वसूख से चवां थो इन्हनि खे सॼी ज़िंदगी उन 18 तक छुटकारो न हासिल करे सघंदा। पंहिंजी जान कोन छॾाए सघंदा 18 ताईं। ठीकु है, वॾी वॾी महिरबानी जमाल सिद्दीकी साहब, डॉक्टर निसार चीमा साहब, मोहतरमा ससी पलीरो साहिबा, मां टिनि मौज़ूद शख्सियत असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, मां टिनि पार्टियुनि जो मौक़िफ़ ॿुधो। जेका क़ौमी सतह ते डायलॉग वारी वज़ीर आज़म जी ऑफर हुई, हुन में अपोजिशन जी पार्टियुनि इहो चई रद्द कयो आहे त हाणे छाकाणि त वक़्तु गुज़री चुको आहे ऐं हाणे डायलॉग जी ज़रूरत न आहे, हाणे जेको थींदो उहो मैदान ते थींदो। हिन सां गॾोगॾु अॼु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अला भाई।